नाज़िन भिटशिया खे तालके जो दर्जो ॾियण लाइ सियासी समाजी तंज़ीम सां गॾु अक़ीदतमंदनि एहतिजाजी रैली कढी। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे क़यूम चांडियो। भेट धणीअ जी नगरीअ खे तालके जी हैसियत ॾियारण जे लाइ सैयद गदाउद्दीन शाह लतीफ़ी जी अॻुवाणीअ में कंबर में मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे माण्हुनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। इन सिलसिले में उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त आख़िर कहिड़ियूं रुकावटूं आहिनि जो भेट धणीअ जी नगरीअ खे तालके जी हैसियत नथी ॾिनी वञे। सियासी जेका आहे हुणतोड़ आहे जेका अंदर में जेका लॻियल आहे त असां मुतालबो इहो कयूं था वज़ीर आला मुराद अली शाह साहब सैयद सगोरो ऐं मुमताज़ अली शाह साईं चीफ सेक्रेटरी तुम सैयद बादशाह आई खुदा लतीफ़ जे नाले खे सुञाणो। लतीफ़ जो असां नंढिड़ो मुतालबो कयो आहे हिते जे सादात सां बुज़ुर्ग उलमा दोस्तनि कामरेडनि सां गॾिजी करे असां हिन शहर में पंहिंजे लतीफ़ जे तहलके जी घुर कई आहे ऐं कारण सिर्फ़ु इहे आहिनि त हुननि खे सियासी जेको आहे सो तहसीब जे करे असां तहलको नथा ॾियनि। इन करे असां पुरज़ोर मुतालबा तहलको बनाए ॾियनि। असां मुतालबो कयूं तव्हांखे ख़ुद ब ख़ुद लतीफ़ जे नगरी खे ज़िले जे दर्जे जी हैसियत ॾियणी, पर असां तव्हांखां मुतालबो था कयूं भिटशाह खे तालके जो दर्जो ॾियो। साईं लतीफ़ी साहब सां असां हर मोड़ ते गॾु आहियूं। जेसि ताईं ही जायज़ मुतालबो आहे त भिट धणी जी नगरी खे भिट आशिकनि जो पेशवा आहे, मुहबन पंजनि जो पेशवा आहे ऐं असांजो मुर्शिद आहे। जेसि ताईं असांजे मुर्शिद जी नगरी खे तालके जी हैसियत न ॾिनी वई तेसि ताईं असीं सरापा एहतिजाज रहंदासीं। भिटाई सरकार जी जेका नगरी आहे जेको आहे सो त उनखे फौरन तालके जो दर्जो ॾेई करे भिटाई सरकार जे जेको आहे सो त शहर वासियुनि ऐं कंबर में जेके सौनि जे तादाद में माण्हू कठे थिया आहिनि असां इहा बेचैनी ख़तमु कई वञे। हुकूमत खां मुतालबो आहे त भिटशाह खे तालको बणायो वञे ऐं उनजो बुनियादी हक़ बि आहे ऐं उन्हनि जे अवाम मां बेचैनी ख़तमु कई वञे। मुतालबो कंदासीं त लतीफ़ सरकार जी नगरी खे फिल फोर तालको बणायो वञे, न त ॿी सूरत में पूरी सिंध पूरे पाकिस्तान में एहतिजाज तहरीक हलाई। जीअं असां पंहिंजे कंबर शहर खे ज़िलो करायोसीं ईअं ई असां शहादत जो रुतबो पाए बि मुर्शिद लतीफ़ जी नगरीअ खे तालको बणाईंदासीं। कैमरामैन अली हाशिर सां गॾु पीर क़यूम, धरती टीवी न्यूज़ कंबर।